या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली मता जो पंहिंजो अदाकार सत्तार लाल उर्फ़ मजू दोस्तों हींअर मौजूदु आहियूं आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान सुनी सिंध लारकाणे में हिकु सॼी सिंधी टेलीफिल्म ईद जी ठही रही आहे दहशत जंहिंजो हिदायतकार मता जो पंहिंजो भाउ सत्तार लाल राइटर वाजिद आज़ाद हुलियो कैमरामैन वाजिद अली कलोड़ो जंहिं बि दोस्त खे फिल्म में कमु करणो आहे त असांजो नंबर आहे 0300342859 ऐं अचो त हे दोस्तनि सां कचहरी बि करायो सिंध जा नालेवर अदाकार हीअ आहे कैमरामैन वाजिद अली कलोड़ो साहब तमामु प्यारो असांजो कैमरामैन आहे। छा हाल वाजिद ॿियो ख़ैरु आहे? फर्स्ट क्लास मन मौजनि में हे असांजा तमामु बहितरीनु असिस्टेंट कैमरामैन ही सेट डिज़ाइनर जेको असांजे फिल्मनि जा सेट ड्रामनि जा ठाहींदो आहे कुर्बान वञाए गुलाब शान जेको पथर दुनिया में कुर्बान वञाए तमामु बहितरीनु हे ॾिसो न हे सेट ठाहियो अथई ऐं हीअ सेट इन जा लॻल आहिनि ऐं पोइ अॼु स्टेज ड्रामो बि आहे लारकाणे उन जी तयारी में आहे। हीअ हे ज़ोया हसन ऐं असांजी सिंधी नाले वारी ॻाइणी बि आहे ऐं सुठी अदाकारा बि आहे ऐं इनशाला अॻिते असांजी दुआऊं त छा हाल आहे ॿियो ख़ैरु आहे? तबियत सही आहे फर्स्ट क्लास मन मौजनि में असल में तव्हां ॻाल्हाईंदो त माण्हुनि खे ख़बर पवंदी त तव्हां सां ॻाल्हायो सलाम दुआ महिरबानी महिरबानी हीअ आहे असांजो ज़फ़र ऐं तमामु हिकु नेगेट जा कैरेक्टर त ख़ासि करे अहिड़ा कंदो आहे जो तमामु वाह वाह ऐं उजागा बि हिनखे यार खे हूंदा आहिनि वीचारे खे सदा ई निंड में हूंदो आहे। ॿियो ख़ैरु आहे ज़फ़र कुझु लॻे पई फर्स्ट क्लास मन मौजनि में बाबा बीहो बाबा तूं ज़फ़र हुन पासे न बीजाए तूं हेॾो अचु बाबा अचो बाबा मोबाइल हुनखे ॾे बाबा वठेसि त मोबाइल बाबा मोबाइल वठेसि बाबा बाबा हिते बीहो बाबा ज़फ़र वेहो हाँ वेहो हाँ वेहो ज़फ़र मोबाइल खीसे में रख ओके न बाबा हाँ ॿुधायां सीट रखीसि दोस्तों हाणे असां पंहिंजी सीने जी तयारी बि कंदासीं ऐं इनशाला वरी गॾु आहियूं तव्हां सां वरी महिरबानी लख थोरा।